सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व बारक वसल्लम। सोशल मीडिया जा नाज़रीन कीअं आहियो? अल्लाह ताला तव्हांखे बरकतूं अता करे, सलामती अता करे, ख़ैर अता करे, भलाई नसीब करे। मूंखे यादि आयो त हिननि ॾींहंनि में पाकिस्तान में समर वेकेशन जून जुलाई में गर्मियुनि जी छुटियूं थींदियूं आहिनि। गर्मियुनि जी मोकलुनि में अक्सर नौजवान मोकलुनि खे गुज़ारण जे लाइ कुझु न कुझु एक्टिविटी कंदा आहिनि। त मूं चयो छो न तव्हांखे दावत ॾियां त बहितरीनु एक्टिविटी कजे, अल्लाह जी राह में सफ़र कजे। रब तबारक व तआला जी राह में सफ़र इख़्तियार करण जी बरकतूं मिलंदियूं इंशाअल्लाह। अल्लाह नसीब करे त मके जो सफ़र मिले, मदीने जो सफ़र मिले, मके मदीने जो सफ़र मिले, नजफ़ अशरफ जो सफ़र मिले, करबलाए मुअल्ला जो सफ़र मिले, बगदाद शरीफ जो सफ़र मिले। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला हिननि सफ़र जी बरकतुनि सां, रहमत ख़ुदा सां असांखे मदनी काफ़िलनि जो सफ़र नसीब करे त समर वेकेशन में गर्मियुनि जी मोकलुनि में मदनी काफ़िलनि में सफ़र करियो। ऐं अव्हांखे तरग़ीब ॾियां थो त अल्लाह तौफ़ीक़ ॾे त 63 ॾींहंनि जे मदनी काफ़िले में सफ़र कयो, हिकिड़े महीने जे मदनी काफ़िले में सफ़र करियो, 12 ॾींहंनि जे मदनी काफ़िले में सफ़र करियो, 8 ॾींहंनि जे मदनी काफ़िले में सफ़र कयो। ऐं हर महीने 3 ॾींहंनि जे मदनी काफ़िले में त सफ़र करिणो ई करिणो आहे। त हिन मोकलुनि खे ख़्वामख़्वा ज़ाया करण जी बजाए हिननि खे अल्लाह जी राह में सर्फ़ कयो। ऐं बहितरीनु वक़्तु उहो ई आहे जेको रब तबारक व तआला जी मुबारक यादि में सर्फ़ थी वञे, मुबारक यादि में गुज़रे। त अल्लाह जी राह में सफ़र कंदासूं, अल्लाह जी यादि में सफ़र कंदासूं, नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुहबत में सफ़र कंदासूं, इल्म दीन हासिल करण जे लाइ सफ़र कंदासूं, फ़र्ज़ उलूम सिखण जे लाइ सफ़र कंदासूं, सुन्नतुनि जी तरबियतनि जे लाइ सफ़र कंदासूं, उते इस्लामी भाइरनि खे नेकीअ जी दावत जे लाइ सफ़र कंदासूं। ॾाढियूं बरकतूं मिलंदियूं, ॾाढियूं बरकतूं मिलंदियूं। अल्लाह ताला असां सभिनी खे नसीब करे त बिलख़ुसूस जेके यूनिवर्सिटी जा स्टूडेंट आहिनि, कॉलेजिस जा स्टूडेंट आहिनि, हाई स्कूल जा स्टूडेंट्स आहिनि, टीचर्स आहिनि, ऐं कंहिं बि तरह सां एजुकेशन डिपार्टमेंट सां वाबस्ता आहिनि, उन्हनि सभिनी खे आऊं अफ्रीका खां दावत ॾियां थो त ज़रूरु बिल ज़रूरु मदनी काफ़िलनि में सफ़र करियो। अल्लाह तबारक व तआला मदनी काफ़िलनि जे सफ़र जी बरकत सां मिठड़े मके सोहणे मदीने जो सफ़र नसीब करे। आमीन आमीन आमीन। नियत करियो था न, जेको जेको नियत करे त हिन पैगाम ॿुधंदे ई चए इंशा अल्लाह अज़्ज़ व जल। अल्लाह ताला मूंखे बि इहो सफ़र जेको मूं कयो आहे हिन में इख़लास ॾे, इस्तक़ामत ॾे, ऐं जंहिं मदनी मक़सद खे पेश नज़र रखी ऐं अल्हम्दुलिल्लाह सफ़र करियां पियो, अल्लाह ताला हिन में कामयाबी नसीब करे। अल्लाह ताला जी अवां तमनी सभिनी ते रहमत हुजे। जज़ाकल्लाह।